MPA चूंडजण बैदि पीपल्स पार्टी जे चेयरमैन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां इत्तेहाद कयो ऐं ॿई इलेक्शन में उन जे टिकेट ते हिकु दफ़ो वरी MPA जी सीट ते सुभारो थियो। रईस अली नवाज़ खान उन्हड़ जंहिंजो सर्वे जमायत हाला सां तइल्लुक़ हो वटस वटि केतिरा ई सियासी समाजी मज़हबी रहनुमा ऐं ज़ाती दोस्त ज़मींदार अक्सर महिमान थी ईंदा हुआ जेकी संदसि पारां जोड़ायल इमारतूं नाज़बाग ऐं उन में अंदरि बीहारियल जानवर ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदा हुआ जिन जो यादगार तस्वीरूं अॼु बि मखदूम तालिबुल मौला लांढीअ जूं सूंहं बणियल आहिनि। उन्हनि में हज़रत क़िबला मखदूम मोहम्मद ज़म्मा तालिबुल मौला, हज़रत पीर हाजी फैज़ मोहम्मद नक्शबंदी, पीर ऑफ लवारी शरीफ, क़िबला मखदूम अमीन फ़हीम साहब, पीर साहब बागारो, सरदार गुलाम मोहम्मद महर, सरदार वाहिद बख्श सरकी, अहमद मियाँ सुमरो, साईं मोहम्मद अली शाह दरबेलो, सईद हसन बख्श शाह, फील्ड मार्शल मोहम्मद अयूब खान, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, नवाज शरीफ, गुलाम मुस्तफ़ा जतोई, अब्दुल हमीद जतोई, सईद बशीर अहमद शाह, सईद ज़फ़र अली शाह, अरबाब गुलाम रहीम, डॉक्टर सहरात सरकी, जाम सादिक अली, शाहनवाज़ खान जुणेजो, डॉक्टर खैर मोहम्मद जुणो, सरदार खान मोहम्मद डारी ऐं ॿिया मुल्क जा केतिरा नाले वारा सियासतदान ऐं सहाफ़ी शामिल आहिनि। हाजी अली नवाज़ खान उन्हड़ जिते सियासत में पंहिंजो पाण मञायो उते इल्मी अदबी ख़िदमत में पिणु ख़ूब निभायो। तहरीम जे मैदान में गर्ल्स हाई स्कूल, प्राइमरी स्कूल, बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल, तालका इस्पताल, जानवरनि जी इस्पताल वग़ैरह जा प्लाट ॾेई कोशिशूं वठी काज़ी अहमद शहर जे लाइ सहूलियतूं फ़राहम कयूं जॾहिं त रोड रस्तनि जे हवाले सां पिणु हिन शहर खे सहूलियतुनि सां आरास्ता कयो। संदसि पारां तहमीर थियल नाज़बाग जंहिंखे सिंध जो शालामार बाग बि सॾियो वञे थो अॼु बि तफ़रीह कंदड़नि जे लाइ बाइस सुकून बणियल आहे। रईस अली नवाज़ खान उन्हड़ पंहिंजी ज़ात में दीनदार माण्हू हो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दीनी प्रोग्रामनि जो इनेकाद कराईंदो हुयो ऐं बाग अंदरि मस्जिद ऐं उन सां गॾोगॾु मदरसा क़ाइमु करण में बि संदसि किरदारु आहे। उन मदरसे सां गॾु लाइब्रेरीअ जो क़ियाम पिणु अमल में आंदाई। 1986 में काबतुल्लाह जो पेश इमाम काज़ी अहमद में रईस अली नवाज़ खान उन्हड़ जो महिमान बणियो। अहिड़ीअ तरह हिन अल्लाह लोक ऐं शरीफ़ुल नफ़्स इंसान 84 सालनि जी उमिरि में 31 अगस्त 2006 ते हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो। संदसि कयल ख़िदमतूं सिंध वारनि लाइ साराह जोॻियूं आहिनि। उन लाइ शाह साहब जो बेत जी भेटा तौर पेश करे अक़ीदत या गुल पेश करने फ़ख्र महसूस था करियूं त माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं माण्हू मंझि अचे बोई बहार जी।